नमस्ते दीदी। नमस्ते दीदी हिकु क्वेश्चन पुछणो आहे। हाँ त गीता में श्री कृष्ण चए थो हाँ कि मां तव्हांखे राजयोग सेखारे करे राजाउनि जा बि राजा थो ठाहियां। हाँ त इन जो अर्थ छा आहे? हाँ ॾिसो, जीअं पाण पहिरियों ॿुधायोसीं न, कृष्ण जी आत्मा जे 84वें जन्म जे 60 वर्ष जी आयु खां पोइ हुन में परमात्मा आयो ऐं हुन ई इहो ज्ञान ॾिनई जेके गीता ज्ञान चइबो आहे। लेकिन माण्हुनि खे त उहो निराकार परमात्मा नज़र नथो अचे न, त हुननि छा ॾिठो? कृष्ण जी आत्मा जो शरीर। कहिड़ो शरीर? 84 जन्म वारो। अच्छा। त आत्मा त कृष्ण जी थी वई न, त हुननि 84वें जन्म में जेको शरीर हो हुनजी जगह कृष्ण जो ई शरीर ॾेखारियो अथनि। लेकिन अंदर चइण वारी निराकार परमात्मा पाण खे चए थी कि मां तव्हांखे हाणे राजयोग थी सेखारियां। राजयोग अर्थात अहिड़ो योग थींदो आहे जंहिंसां आत्मा पंहिंजे शरीर जो मालिक ठहे, राजा ठहे। ठीकु आहे। छो जी कृष्ण जी आत्मा खे त पंहिंजो शरीर अथसि न, त उहो कीअं पाण खे आत्मा जी स्मृति ॾियारंदी ऐं आत्माउनि में शक्ति भरदी। विश्व जी सर्व आत्मायूं आहिनि, त अगरि कृष्ण जी आत्मा राजयोग सेखारींदी त वो पंहिंजे धर्म वारनि खे सेखारींदी न, बाक़ी धर्म वारनि जी आत्मायूं त ख़ाली रहिजी वेंदियूं न। हिन करे निराकार परमात्मा हुन शरीर में अची करे विश्व जी सर्व आत्माउनि खे छा थो सेखारे? राजयोग। निमित्त अर्जुन खे ॾेखारियो अथनि, लेकिन परमात्मा बाप चईंदा आहिनि भई जंहिं शरीर में मां ईंदमि उहो आत्मा पहिरियों ॿुधंदी न, त हिन करे निमित्त हिक खे ॾेखारियो अथनि कि हिकु तो ॿुधे, लेकिन उहो हिक जे ज़रिए ॾाढा सारा था ॿुधनि। त परमात्मा पाण खे पहिरियों पंहिंजी आत्मा जी स्मृति ॾींदा आहिनि कि तव्हां आत्मायूं हिन शरीर जा मालिक आहियो। त हाणे सभिनि आत्माउनि में शक्ति ख़तम थी वई आहे न, त हाणे तव्हां मूंखे निराकार रूप में यादि करो त तव्हां सभिनि आत्माउनि में उहो ई शुद्ध शक्ति अची वेंदी, उहा ई शक्ति अची वेंदी जंहिंसां तव्हां पंहिंजे शरीर रूपी कर्मेंद्रियनि खे ख़ुदि कंट्रोल करे सघंदा। अच्छा। हाँ, इनखे ही राजयोग चइबो आहे। राजयोग अर्थात राज मतलब राजा ठहिण। कीअं राजा ठहींदासीं? योग लॻाइणो आहे। योग कंहिंसां लॻाइणो आहे? योग मतलब यादि। जॾहिं आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदा तॾहिं आत्मा हिन शरीर जो राजा ठहींदी। हिन खे चइबो आहे राजयोग। जीअं शरीर खे तंदुरुस्त करण लाइ हठ योग थींदो आहे, उहे परमात्मा हाणे असांखे राजयोग सिखाए करे राजाउनि जो बि राजा थो ठाहे। दुनिया में केॾा सारा वॾा वॾा शरीर जा राजा हूंदा आहिनि, शरीर सां बि एॾी वॾी वॾी पोस्ट सां, लेकिन हुन सभिनी पंहिंजूं कर्म इंद्रियूं पंहिंजे अनुसार कमु कंदे। हाँ, आत्मा जीअं सोचदी उन अनुसार कर्म। अॼु पाण छा था चऊं कि मां सोचियो त कुझु हुयो, मां हुनखे चयो बि हीअं हुयो, लेकिन मां करे न पाई। त टई ॻाल्हियूं अलॻि थी वई न। हाँ, त हाणे आत्मा सोचे त थी कि मां न करां, मूंखे इहो कमु करिणो आहे, मूंखे एतिरे बजे उथणो आहे, लेकिन शरीर हुनजे अनुसार नथो हले न। इहे स्थिति जॾहिं थींदी आहे न, तॾहिं आत्मा शरीर जी गुलाम थी वेंदी आहे। आत्मा चाहे थी मां सुबुह जो उथी करे पढ़ाई करां, आत्मा चाहे थी कि मां मन में अहिड़ा वहिड़ा वीचार न सोचां। शरीर जी अखियूं एॾी एॾी चीजूं ॾिसी छॾंदियूं आहिनि, कन अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधी सघंदा आहिनि, ॿुधी छॾंदा आहिनि सॼे ॾींहं में, जो उहो शांति सां जॾहिं कुझु पढ़ाई थी करे या भॻवान खे यादि थी करे त हुनखे उहे ई ॻाल्हियूं ॾेखारे में थी अचनि, उहे ई ॻाल्हियूं ॿुधाए में थी अचनि। त आत्मा शरीर जी गुलाम आहे। त हिन आत्मा खे मालिक ठाहिण लाइ परमात्मा असांखे राजयोग थो सेखारे। हाँ, ऐं चए थो
पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे यादि कंदव त तव्हांजी आत्मा राजा थी वेंदी। अच्छा, ऐं हिन सां छा थींदो? आत्मा पंहिंजे कर्म इंद्रियनि खे कंट्रोल में करे सघंदी। हा, आत्मा पंहिंजी। ठीकु आहे। जी हा, जी दीदी, थैंक यू। थैंक यू।